बराबरी सरासरी असां घुरूं था एतिरी, पुछे खणी को केतिरी, असां ॿुधायूं एतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी। असां ही प्रोग्राम जो रखायो है इन के ॿारनि के तैलीम से गॾो गॾु उन्हनि जे स्किल्स के उत्साह करण लाइ ऐं ॿियो असांजो इन खे ज़ाहिर असांजी सिंधी सकाफ़त खे ज़ाहिर करे जेको असां कल्चर डे मोहन जो दड़ो जो हिकिड़ो मॉडल ॾिठो जंहिंमें तमामु 5000 साल पुराणी असांजी तहज़ीब जेका सिंध जी आहे उनखे ॾेखारियो वियो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। सुर कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया रतो देरो में रिपोर्ट एहसान बोसार जी। रतो देरो भरिसां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जुमो अगम में सकाफ़ती तकरीब ऐं आर्ट एग्ज़िबिशन प्रोग्राम मुनक़द। स्कूल जे शागिर्दनि सिंध जी सकाफ़त ते टेबलोस पेश कया ऐं तकरीरूं कयूं। आर्ट एग्ज़िबिशन में सिंध जी सकाफ़त जे हवाले सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मॉडल पेश कया विया। तकरीब में TAO मंसूर अली डहाणी, गुस्टा तालका सदर सैफुल्ला अबलो मेहमान ख़ास तौर शिरकत कई। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जुमो अगम में स्कूल के हेड मास्टर मोहम्मद अज़ीम लोलाई, FA सिकंदर अली जोयो, सीनियर उस्ताद जावेद अली जलबानी और बाकिर अली बोसार जिन जी ज़ेर निगरानी हेठ सिंध जी सकाफ़ती ॾियारे के हवाले सां स्कूल में एक शानदार सकाफ़ती तकरीब ऐं आर्ट एग्ज़िबिशन प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें मेहमान ख़ास तौर हाई स्कूल TAO मंसूर अली डहाणी ऐं गुस्टा तालका रतो देरो सदर सैफुल्ला अबलो समेत ॿियनि मौलसन ऐं शागिर्दनि जे वालिदैन शिरकत कई। प्रोग्राम में जुमो अगम गर्ल्स स्कूल ऐं प्राइमरी स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि भी शिरकत कई। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंध जी सकाफ़त बाबत तकरीरूं कयूं ऐं आर्ट एग्ज़िबिशन में मोहन जो दड़ो, ॻोठाणो माहौल, रली अजरक ऐं टोपिन समेत दस्तकारी हुनर ते ठहियल भर्त वग़ैरह जूं शयूं ऐं मॉडल्स पिणु पेश कया।